नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। इन वक्त के सुल्तानपुर में खबर ॾींदड़ सुल्तानपुर वेझो लठ माइनर के 2 खां 3 फुट गारो लगण सबब ॻोठ रसूल बख्श चाचड़ जे आबाद घरनि ऐं हारिन जो कणक जो तैयार फसुल पानी हेठि अची वियो। इतला बावजूद आपाशी अमलो गारे वारे हंध न पहुतो। ॻोठाण पंहिंजी मदद पाण तहत गारे ॿधी वरितो। हुन मौके ते मुतासिर आबाद घरनि ऐं हारिन रहीम बख्श चाचड़, अब्दुल रहमान चाचड़, रसूल बख्श चाचड़ मीडिया खे दाईंदे चयो त लठ माइनर जा कपर ॿिन्ही पासनि खां कमज़ोर थी विया आहिनि, जंहिं सबब लठ माइनर के घारा पवण महमूल बणियल आहिनि। हिननि चयो त असां इंजीनियर खुर्शीद अहमद खोखर, एसडीओ मोहम्मद सचल नाच ऐं ॿियनि लाॻापियल अमलदारनि खे लठ माइनर जे कपरनि जी कमज़ोर थियण सबब घारा पवण बाबति केतिरा ई भेरा दायो आहे, पर हिन वक़्त ताईं को बि तदारुक न थी सघियो आहे। हिननि चयो त घारे पवण सबब कणक जो तैयार फसुल ॿुॾी तबाह थी वियो आहे, जंहिं जे करे असां गरीब हारिन जो लखें रुपयनि जो नुक़सान थियो आहे। मुतासिर ॻोठाण एहतजाज कंदे इख़्तियारी खां मुतालबो कयो आहे त लठ माइनर खे पवंदड़ घारनि जो नोटिस वठी ट्रायल खे पक्को करे हर साल थींदड़ नुक़सान खां बचायो वञे। मजीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।